छा करे छा रहियो आहीं तूं पंहिंजी ज़िंदगी में? छा इहो करे रहियो आहीं त कल KFC मां बर्गर खाधो हुयुमि, अॼु पिज़्ज़ा घुराए खावां? या तुंहिंजी ज़िंदगी इहो थो हले त अॼु बारिश बि आहे ऐं ड्यूटी ते वञणो आहे, बाइक ते ज़लील थींदे थींदे छा ख्वाब ॾिसी रहियो आहीं? ही सभु हले छा थो तुंहिंजी ज़िंदगी में? या सोचें पियो त 5 सालनि खां बाद इस्लामाबाद में तुंहिंजो अलीशान घर हूंदो, मगर किथे वञी इन गुमान में त नथो रहीं त इहे पैसा ईंदा किथां? केॾो मुश्किल आहे न तुंहिंजे लाइ ख्वाबनि खे अचीव करणु, ऐं केतिरो आसान आहे तुंहिंजे लाइ मंज़िल खे मुश्किल जो नालो ॾियणु। तूं केतिरो आसानी सां ॿियनि जी कामयाबी खे क़िस्मत जो नालो ॾींदो रहंदो आहे, ऐं केतिरो मुश्किल सम्झंदो आहीं पंहिंजी क़िस्मत खे बदिलाइण लाइ। मुश्किल लॻे थो न पंहिंजी ज़िंदगी जे लाइ चंद घंटा डेली कढण जे लाइ, मगर फेसबुक ते त 8-8 घंटा वेही थो रहीं, ऐं ज़िंदगी बदिलाइण लाइ तोखे 2 घंटा बि कोन आहिनि। हा, अगरि 2 ॾींहंनि लाइ पाण खे राज़ी बि करे थो वठे त तूं कामयाब थींदी, त पोइ केतिरी आसानी सां तूं गिव अप करे थो वञी। बस इहे तुंहिंजा हौसला आहिनि, इहे तुंहिंजा कमज़ोर ख्वाब आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध, कामयाब थियणो अथई न पंहिंजी ज़िंदगी मां क़िस्मत लफ़्ज़ कढी छॾ। अड़े कामयाबी क़िस्मत सां न महिनत सां मिलंदी आहे। इहो जेको क़िस्मत लफ़्ज़ आहे इन दुनिया वारनि जे एतिरे ख्वाबनि खे चिकना चूर कयो आहे जेतिरो मुश्किलनि बि नाहे कयो। ही जेके नाकाम माण्हू फिरदा वतन था, इन जी नाकामी जो बाइस भी इहो मनहूस लफ़्ज़ क़िस्मत ई त आहे। इहो क़िस्मत लफ़्ज़ हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जो के इंसान जे ज़हन में वेहिजी वञे त उन जी क़ाबिलियत उहो विसारे वेंदो आहे। इंसान खे ख़बर ई नाहे त हू छा कुझु करे सघे थो ऐं केतिरो कुझु करे सघे थो। पाण ते यकीन रख, कामयाबी का वॾी ॻाल्हि कोन्हे। अगरि तूं अॼु ई पंहिंजे लाइ कमु करणु पाण ते स्टार्ट कयो त कामयाबी हिकिड़े ॾींहुं तुंहिंजे कदमनि में हूंदी। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध, पाण खे हर रोज़ 2 घंटा ॾींदो रहो। इंशाअल्लाह आहिस्ते आहिस्ते तुंहिंजी ज़िंदगी तोखे नुमाया नज़र ईंदी, तुंहिंजी ज़िंदगी में तमामु बहितरी ईंदी, तुंहिंजी ज़िंदगी में तमामु हिकु वॾो इनकलाब ईंदो। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूर कजो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं हिन वीडियो खे शेयर ज़रूर कजो। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।